अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु हुआ है आयशा सजाद। नाज़े सब खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। लाहौर हाई कोर्ट तहरीक इंसाफ़ जे 43 क़ौमी असेंबली मेंबरनि खे डी नोटिफाई करण वारो इलेक्शन कमीशन जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। जस्टिस शाहिद करीम, रियाज़ फतियाना समेत 43 अॻूणनि असेंबली मेंबरनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अॻूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क़त्ल केस जी अपील 5.5 सालनि खां पोइ ॿुधणी लाइ मुक़रर। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट जस्टिस सदाकत अली खान ऐं जस्टिस मिर्ज़ा वक्कास रऊफ़ ते ॿधल स्पेशल डिवीज़न बेंच जोड़ी। सुभाणे थींदड़ ॿुधणी लाइ धुरनि खे नोटिस जारी। परवेज़ मुशर्रफ जे फ़ौत थियण खां पोइ संदसि ख़िलाफ़ अपील ख़ारिज थियण जो इम्कान। तुर्किया ऐं शाम में तबाही वारे ज़लज़ले सबबि फ़ौतुनि जो अंग 8000 थी वियो। तुर्किया में 5894 ऐं शाम में 1932 ॼणा फ़ौत थी विया। मलबे हेठां दॿियल माण्हुनि खे कढण लाइ इमदादी कार्रवायूं ॾींहुं राति जारी। शाम में मलबे हेठां दॿियल औरत ॿाड़ी खे जनम ॾियण खां पोइ फ़ौत। हर तरफ़ दिलि ॾारींदड़ मंज़र। मलबे में हिकु दॿियल शामी नींगरी खे पाण खां वधीक नंढे भाउ जी ॻणती। मदद लाइ मुंतज़िर ॿिन्ही ॿारनि जी वायरल वीडियो अखियुनि में ॻोढ़ा आणे छॾे थी। पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु 3 वॻे थींदो, जंहिं लाइ 7 नुकाती एजेंडा जारी। इजलास में कश्मीरनि ते भारतीय ज़ुल्मनि जी मज़म्मत जो ठहराउ पेश कयो वेंदो। वालदेन जे तहफ़्फ़ुज़ जो बिल 2022 कानून साज़ी लाइ पेश कयो वेंदो ऐं इस्लामाबाद में लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम जी मंज़ूरी बि ॾिनी वेंदी। लाहौर जे अब्बास नगर टाउन में ॿिनि शागिर्द ग्रुपनि में छेड़ो। हिक ॿिए मथां फायरिंग, 2 शागिर्द मारिजी विया। 3 ॿार शदीद ज़ख़्मी। क़त्ल ऐं ज़ख़्मी थियल ॿारनि जे वालदेन ऐं शहरनि शाहदरा रोड मोड़ वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे रोड बंदि करे छॾियो। कराची में CTD पाबंदी मढ़ियल तंज़ीम दाइश जे अहम कमांडर खे गिरफ़्तार करे वरितो। काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची जे कोरंगी इंडस्ट्रियल एरिया में कार्रवाई कई वई। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।